अम्मा जेकॾहिं तुंहिंजी तबियत जजी ख़राब आहे त अबे खे चवां डॉक्टर खे कोठे अचे। न अम्मा, हाणे हाणे मुंहिंजो इलाज डॉक्टरनि वटि न आहे डॉक्टरनि वटि। हाणे मुंहिंजो इलाज अलाह जे हथ में। जे उहो चाहे त पल में ठीकु थियो वञे, जे न त इहो सूरनि में त आया। अम्मा तोखे खंघ घणी वधी वई आहे। ॾिस तूं सवलाईअ सां साह बि नथी खणी सघे। ऐं अबे खे चवां थी त डॉक्टर खे कोठे अचे। न न न धीअ, पंहिंजे पीउ खे ठग न कर। केतिरा इलाज कराए, हिकु ग़रीबी ॿियो मर्द। चुप करे वे, जेको हूंदो अलाह ॾों सो थींदो। सारा जी मां आतंक को थींदसि। कहिड़ो डॉक्टर परे वेठो आहे, हितां ॿिनि अखियुनि ते त घर अथसि। न न, मूंखे हाणे दवा कुझु कोन कंदी। हाणे मरण थी चाहे। दुआ कयो त हलंदी हलाए। अम्मा तूं अहिड़ियूं ॻाल्हियूं करे मूंखे को थी रोवानी। अम्मा, असां मलाह मिसकीन, असांजे नसीब में रोअण ई त आहे। जे दरिया डमर जे बि रो, जे राणू रुसे तॾहिं बि रो। 10 साल रड़ियसि, रस्ता निहारे अरब ऐं असलम जे लाइ रीहूं कंदी रहियसि। हाय क़िस्मत, पोइ बि असलम न मोटियो। अरब मोटियो त अछे वेस कफन जे में वेड़जी। मूंसां ॿ लफ़्ज़ बि कोन ॻाल्हाई, मूंखे असलम जो हाल बि कोन ॾिनई। सवागी तूं अहिड़ियूं ॻाल्हियूं करे ज़िंदगी खे परेशान थी थी करे। अरब जे वियो इहा रब जी रज़ा हुई। बसि हाणे रुॻो अलाह खां दुआ घुर पंहिंजो असलम घर वापसि मोटी अचे। जे उहो मोटियो न त पंहिंजो जी जान थी पवंदो। धीअ, तुंहिंजी मां डॉक्टर खे हूअं ई नथी घुराईंदी। हाणे हूअं ई थो करियां, चांहि जी लप ठाहे थो वठां, जंहिंमां हिनखे फ़ाइदो थी वेंदो। ओसि ताईं तूं हिनखे ज़ोर ॾे। जी अबा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंह टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।